मीरपुर माथेले वेझो वस्ती जीवन शाह पुलिस पारां आबादगारनि खां रिश्वत वठण जो इंकशाफ थियो आहे। रावती जी आबादगारनि खां कणक जे फी एकड़ ते 5,000 ऐं ट्रैक्टर ट्राली खां 10,000 रुपया रिश्वत वठण जो इंकशाफ थियो आहे। आबादगारनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त 1,000 एकड़ पोखियल कणक जी फसल मां करोड़ रुपया वसूल कनि था। आबादगारनि आई जी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी रिश्वत वठंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। अब्बास नालो था साईं सुंदराणी जो SHO आहे। इहो जेको आहे हिते ज़ुल्म कयूं बारियूं वधो आहे। जेका ॾोहारी इंसाफ़ी इन वटि हूंदा आहिनि ऐं इहो पंहिंजा पैसा किरोड़े रुपया ठाहिया था। हिते असांजी रौंती ॿेले में 1,000 एकड़ आहिनि, भुटा आहिनि, घुञा आहिनि, सीलरा आहिनि, धोवा आहिनि, शार आहिनि। इन्हनि खां फी एकड़ ते 5,000 रुपयो वठंदो वधो आहे, डील कंदो। उन जा वापारी वरी रौंती जा आहिनि, उबाड़े जा आहिनि, उन्हनि खां ॾाढा हज़ार ट्राली ते वठंदो वधो आहे। अब्बास सुंदराणी पैसा वठी वियो आहे 5,000 रुपया एकड़ ते फी एकड़ जे हिसाब सां। हर माण्हू को आबादगारनि खां वॾो तंग कयो था। ग़रीब माण्हू काॾे वञूं? राति बदिली कराए भॼी वियो आहे। इनखां इनकारी कई वञे। वसवारे अफ़सरनि खे अपील आहे त इनकारी करे इनखां वरितो वञे मुआवज़ो। 1,000 एकड़ कच्ची ज़मीन जा, उनखां पोइ जेको आहे छो हे बदिली छो वियो आहे, छो इनखे बदिली काहीं करायो आहे, छो उनखां पोइ सिंध जी नोटिस वठे, सिंध जी नोटिस वठे। असां सां बेगुनाह ज़ुल्म कयो था। छो 5,000 फी एकड़ वरिता था। धौंधुनि खां, सिरनि खां, शरनि खां, भुटनि खां, चाचड़नि खां, हर माण्हू खां जेको कच्चे जो माण्हू आहे राशि हर माण्हू खां वरिता था। असां वॾो ज़ुल्म आहे, छो न जे आहे। असां बंधन ते पुलिस बुक रखियूं बीठी आहे थी, फी 5,000 वरिती पई आहे थी एकड़ ते। उनखां पोइ जेको आहे जेकी ट्राली ईंदी पई आहे उनखां जेको जो 5,000 एकड़ ते वठा वेंदा आहिनि। इहो छो ज़ुल्म असां छो न जे थी आहे, छाजे करे थी आहे।